जय झूलेलाल। असां वियासीं स्टैचू ऑफ यूनिटी ॾिसणु, निकितासीं अहमदाबाद खां, पर बड़ौदा ते हॉल्ट कयोसीं। बड़ौदा खां अटकल 90 किलोमीटर आहे ऐं असांखे क़रीब 1.5 कलाक खनि लॻो। असांजो 12 बजे जो स्लॉट बुक थियल हो ऐं असां 11:30 खनि पार्किंग में पहुची वियासीं। हा, हीउ जेको व्यू तव्हां ॾिसो था इहो बस खां ई मां कैप्चर कयो आहे। हिकु पर्टिकुलर एरिया खां पोइ असांजी कार खे हुननि पार्किंग जी तरफ़ डाइवर्ट करे छॾियो। उते सभु फैसिलिटीज़ हुयूं, खाइण पीअण जा गाॾा ऐं स्टॉल्स बि हुआ, फ्रेश थियण जी फैसिलिटीज़ बि हुयूं। उते बसिस पहिरीं खां ई बीठियूं हुयूं जेके स्टैचू जी तरफ़ वठी वञण लाइ तयारु हुयूं। ऐं सभिनी खां वधीक सुठी ॻाल्हि त इहा हुई कि बस में 8-10 ॼणा ई पिया थियनि त बस हलनि पियूं। पूरी बस भरिजे पोइ हलंदासीं ईअं न हो। बस में परियां खां ई स्टैचू ॾिसणु पियो अचे। बस स्टैंड ते लाथो, जेको स्टैचू खां कुझु परते हो। स्टैचू तरफ़ वियासीं। टिकट असां ऑनलाइन ई बुक कराए वरिती 750 रुपए में। उन में स्टैचू बि हो, जू हो, फ्लावर वैली हुई ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़ाली स्टैचू ई ॾिसणो आहे त 380 रुपए जी टिकट हुई, जेका वर्थ हुई। रस्ते में जेका तव्हां साफ़ सफ़ाई ॾिसो, तमामु सुठी। पाणीअ जो अरेंजमेंट बि हो ऐं उन खां सवाइ 2 स्ट्रेट एक्सीलेटर्स बि हुआ, जेके घणो पंधु न करे सघनि लाइक वॾा सॼा। त एक्सीलेटर ते बीह रहो त तव्हां कुझु डिस्टेंस कवर करे पिया वठो, तव्हांखे मतिलबु थकावट घटि थींदी। मथां उहे सभु कवर थियल हो कि तव्हांखे घणी उस न लॻे, घणी ख़ल्क न हुई। असां 12 खां 2 बजे वारे स्लॉट में टिकट वरिती हुई। असां सरदार पटेल जी चेस्ट में आहियूं। लिफ्ट जी हेल्प सां असां मथे आयासीं। मुंहिंजी फैमिली आहे। तव्हां ॾिसी सघो था सरदार वल्लभ भाई जी जीवनीअ सां रिलेटेड सॼो मटीरियल हो। डॉक्यूमेंट्री मूवी बि पई हले ऐं रिटन में सॼो फोटोज़ सां गॾु सॼो मटीरियल हो। तव्हां पढ़ी करे, ऐं हीअ मुंहिंजी फैमिली आहे जेका मूंसां गॾु हली हुई। तव्हां पढ़ी करे तव्हां पंहिंजी नॉलेज गेन करे सघो था। काफ़ी खुला ऐं चौड़ा कॉरिडोर्स आहे त माण्हू रेस्ट बि करे पियो सघे। हिते सॼे मतिलबु फैसिलिटीज़ हुयूं, पाणी जो अरेंजमेंट, वॉशरूम्स वग़ैरह जो अरेंजमेंट। ऐं सरदार पटेल जंहिंजो भारत खे यूनाइट करण में सभिनी खां वॾो हथु रहियो हो, योगदान खणी चओ तव्हां। हे बर्ड्स जो फोटोज़ मां वरितो छो त बर्ड्स जंहिंमें फ्लाए कंदा आहिनि त अलॻि अलॻि पोजीशन में हुन जा फैदर्स कीअं हूंदा आहिनि, मूंखे ॾाढो वणियो त मां इहो बि शूट करे वरितो। हे कॉरिडोर जे ॿाहिरां तव्हां ॾिसो त स्टैचू ऑफ यूनिटी ईअं लिखियलु हो। हे सभु व्यू ॾिसण खां पोइ लिफ्ट सां ई वापसि हेठि लही आयासीं ऐं लेफ्ट खां वापसि हिकिड़ो एक्सीलेटर हो जेको सरदार वल्लभ भाई जे मथां स्टैचू जेको आहे उन ताईं वठी पियो हले। स्टैचू जे हेठियां जेको हॉल ठहियलु हो उन में लिफ्ट्स लॻल हुयूं, उन में मथे वियासीं। सरदार पटेल जो ॾिसो केतिरो ह्यूज स्टैचू आहे। सर्वाइकल जी प्रॉब्लम हुजे त गर्दन घणी मथे न कजो, कंधु घणो मथे न कजो, भई चकर खाई किरी न पओ, भाई डपु लॻंदो आहे। ॾिसो केतिरो ह्यूज स्टैचू आहे। पंजे फुटे जो माण्हू ॾिसो केतिरो नंढो थो लॻे। हुननि जेको ठाहियो आहे न, नेल्स को शेप ॾिनो अथऊं, चंपल जा स्ट्रैप्स वग़ैरह ॾिसण में ॾाढो सुहिणो पियो लॻे। 5-5.5 फुटे जो माण्हू ॾिसो केतिरो नंढिड़ो थो लॻे हुनजे साम्हूं। पेरनि जूं आङुरियूं बि पूरियूं कवर नथो करे। एतिरो ह्यूज स्टैचू आहे, ॾिसण में ॾाढो मज़ो आयो। हवा ईअं पई लॻे छा पुछो ई न। हे हुतां खां मथां खां ई व्यूज़ आहिनि जेके नदीअ जा ॾिसो था तव्हां। हे एक्सीलेटर आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायो न कि तव्हां हुन जे मथां बीह रहो त पर्टिकुलर डिस्टेंस सां कवर करे पिया सघो। अहिड़ा 2 हुआ स्ट्रेट। हे पिंक ऑटोस हुयूं हुते, जंहिंजूं ख़बर आहे ड्राइवर्स लेडी ड्राइवर्स हुयूं। ग्रीन कलर जी नंबर प्लेट आहे, तव्हां सम्झी सघो था बैटरी ऑपरेटेड हुयूं, पर ॾिसी ॾाढो सुठो लॻो। सभु
ऑटो हलाइण वारियूं लेडी ड्राइवर्स हुयूं। उन खां पोइ असां ज़ू वियासीं, जिते असां घणी देरि न रुकियासीं छो त गर्मी ॾाढी वधणु लॻी हुई ऐं उस बि ॾाढी तिखी हुई। त पर उते वञण बि वण छॾियो त मां लाइफ में पहिरियों दफ़ो अछो मोर ॾिठो। तव्हां ॾिसो त मूंखे ख़बर ई न हुई कि वाइट कलर जो मोर बि थींदो आहे। मां पहिरियों दफ़ो ॾिठो ऐं मां वेट पई कयां उहो पर खोले त मां ॾिसां कीअं थो लॻे वाइट, छो त असां मोर ॾिठो आहे त हुनजा जेॾी महिल फैदर्स खोलींदो आहे केतिरा कलरफुल ऐं सुहिणा हूंदा आहिनि। त मां ॾिसणु पई चाहियां कि पर खोले त कीअं थो लॻे। खोलियईं, थोरा वेट कयो, थोरो खोलींदो पर सॼा पर न खोलियईं। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त प्लीज़ लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो। तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो थो पए, हिन जे लाइ माफ़ी वठंदसि। ॾिसो थोरा थोरा पर खोले थो, खने थो शायदि पाण खे, है न। यस 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 यस, सॼा अच्छा। बसि बंदि करे छॾियईं। जय झूलेलाल। इहा असांजी मुसाफ़िरी हुई स्टैचू ऑफ यूनिटी जी। वर्थ हुई विज़िट करणु।